ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। प्यारा भक्तों, हे कथा पाण गुरु कृपा से हासिल करे रहा आयूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करिया थो मां भागवत महापुराण जो बयान, जैमें व्यासदेव ऐं श्री सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सभई चओ जय भागवतम महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 11 स्कंद जे 17 अध्याय जे बे भाग ऐं 18 अध्याय में ॾिठो त भगवान श्री कृष्ण उद्धव जी के चैन वर्णन ऐं चैन आश्रमन जा धर्म ॿुधाइनि था। अचो त अॼु पाण इन ही कथा के वधीक अॻिते वधाईंदे श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 11 स्कंद जो अध्याय 19 शुरू करियूं, जंहिंजो नालो आहे उद्धव के श्री कृष्ण जो चैन क़िस्मनि जी भक्ति ॿुधाइण। सभई चओ जय श्री कृष्णा। प्यारा भक्तों, उद्धव जी एतिरो ज्ञान ॿुधी पुछियो त हे दीनानाथ, जीअं संसारी माण्हू काल रूपी नाग जे वात में पियो रहे थो ऐं हर रोज़ पंहिंजो सुख पियो थो घुरे, तीअं मूंखे बि का सवली वाट भवसागर पार लंघण वास्ते ॿुधायो। इहो ॿुधी श्री कृष्ण चयो त हे उद्धव, जेको ज्ञान भीष्म पितामह राजा युधिष्ठिर खे ॿुधायो हो सो मां तोखे ॿुधायां थो। संसारी माण्हुनि खे चइनि क़िस्मनि सां ज्ञान मिले थो। हिकु प्राण ॿुधणु, ॿियो माण्हुनि जो मरण ॾिसी पंहिंजो मौत वीचारण सां, टियों साधु ऐं महात्मा माण्हुनि ऐं विरक्त पुरुषनि जी संगत करण सां, ऐं चौथों संसारी वहिंवार कूड़े सम्झण सां ज्ञान प्राप्त थिए थो। पर कथा प्रेम सां ॿुधिजे ऐं उन में एतबार रखणु घुरिजे। हे उद्धव, मुंहिंजे निर्गुण रूप जे ध्यान वारनि खे मुक्त थियल सम्झ ऐं उन जा लक्षण ॿुध त उहे जंहिं धर्म करण सां मूं खे पाइनि था, उन कर्म जो फल मूं खे ॾेई कुझु ख्वाहिश नथा रखनि। संसार में चइनि क़िस्मनि जा भक्त थियनि था। हिकिड़ा विपत पवण वक़्तु या बीमार थियण सां मुंहिंजी भक्ति कनि था। ॿिया ज्ञान मिलण ऐं भवसागर पार लंघण जी इच्छा रखी भक्ति कनि था। टियां नाणे संतान ऐं संसारी सुख मिलण वास्ते मुंहिंजो ध्यानु कनि था। ऐं चौथा ज्ञानी आहिनि जे मूंखे परमेश्वर ॼाणी भक्ति कनि था, उन जी अयूज़ कुझु बि इच्छा नथा रखनि। पोइ भक्ति रखंदड़ खे मां मथे टिनी खां ॾाढो प्यारो ॼाणा थो, यानी कि चौथे क़िस्म जा भगत भॻवान खे सभिनीनि खां प्यारा आहिनि। हे उद्धव, यज्ञ तप दान धर्म तीर्थ ऐं विर्त वग़ैरह शुभ कर्म चङा आहिनि, पर भक्ति ऐं ज्ञान जहिड़ो जंहिं सां मूं खे पैदा करण वारो ऐं मालिक ॼातो वञे थो, ॿियो को बि शुभ कर्म कोन्हे। हे उद्धव, तूं बि ज्ञान द्वारा संसारी ख्वाहिश छॾे मुंहिंजी भक्ति रखी थो, तंहिं करे पंहिंजी मुक्ति थियण में शक न सम्झ। उन खां सवाइ थोरो मुख्य ज्ञान तोखे ॿियो बि ॿुधायां थो, सो बि ॿुध। माण्हूअ खे पंहिंजी वॾाई करणु वाजिबु न आहे, अहंकार छॾे ॾियणु घुरिजे। नक कन ज़बान अखियूं ऐं खिल, 5 ज्ञान इंद्रियूं, हथ पेर वात लिंग ऐं गुदिया, इहे 5 कर्म इंद्रियूं, 11 मन, तिन खे जेको माण्हू संसारी सुख ॾांहुं लॻाए थो, तंहिंखे अज्ञानी ऐं वॾो मूर्ख सम्झणु घुरिजे।
ज्ञानीअ खे वाजिबु आहे त पंहिंजे मन ऐं इंद्रियनि खे संसारी माया खां विरत रखी मूं ॾांहुं ऐं ठाकुर पूॼण में लॻाहे। संसार जे अॻियारी पछारी ऐं विच परमेश्वर जो चरित्र ॼाणी मुंहिंजी कथा ऐं लीला प्रेम सां ॿुधे। जेका शइ खाइण या पहिरण जे वास्ते कंहिं क़िस्म जी मिले सा पहिरियां ई मुंहिंजे नाले ते अर्पण करे ऐं पोइ पाण खाए या पहिरे। जेको तलाउ या खूह ऐं बाग़ वग़ैरह धर्म जी वाट सां ठाराए तिन सभिनी जो फल मूं खे अर्पण करे पंहिंजे मन में इन जो अभिमान न करे त ही शुभ कर्म मूं कया आहिनि। प्यारा भक्तों, एतिरी कथा ॿुधी श्री उद्धव जी चयो, हे वेंकटनाथ, तप, दान, नेम ऐं संजम जो हाल वर्णन करियो। ज्ञानी कंहिंखे थो कोठिजे, शुभ ऐं अशुभ कर्म करण वारे, सुर्ग ऐं नरक वञण वारे, धनवान, कंगाल, दाता ऐं शूम जो हाल ॿुधायो। प्यारा भक्तों, इहो ॿुधी श्री कृष्ण जी चयो त हे उद्धव, जीव हत्या, चोरी वग़ैरह बुरनि कर्मनि खां बचियो रही सच ॻाल्हाइण, गुरू ऐं भॻवान में प्रीत रखी वेद शास्त्र जी ॻाल्हि सच मञण ऐं मतिलब खां सवाइ घणो न ॻाल्हाइण, सभिनी जीवन ते दया रखण, इहो संजम आहे। हथ पेर मिटीअ सां मिली धोअण, स्नान, संध्या, पूजा, यज्ञ, तप, श्राद्ध, तीर्थ ऐं विर्त करण, इहो नेम चइजे थो। दान उन जो नालो आहे जो विरक्त माण्हू कुकर्म छॾे मंशा, वाचना ऐं कर्मना सां कंहिंजो बुरो न घुरे। गृहस्थी माण्हू खाधो, कपिड़ो, ज़मीन ऐं सोन वग़ैरह शयूं ब्राह्मणनि खे दान करे। ऐं तप उहो आहे त स्त्री भोग जो सुख छॾे ॾिजे। ज्ञानी उहो आहे जो शास्त्र मूजिबि रस्तो वठे पंहिंजी मुक्तिअ जो सोच रखे। जेको परमेश्वर खे विसारे पंहिंजो शरीर पाले थो तंहिंखे महामूर्ख सम्झणु घुरिजे। मुंहिंजनि वचननि मूजिबि शुभ कर्म करणु उत्तम वाट आहे। उन जे बरख़िलाफ़ हलणु कुमार्ग ॼाण। ऐं जो माण्हू संसार में कंहिं शइ जी ख़्वाहिश न रखी मुंहिंजे चरणनि जो ध्यानु प्रेम सां करे थो तंहिंखे सुर्ग में पहुचण वारो सम्झ। संसारी प्रीत रखण वारे लोभी ऐं कूड़े माण्हूअ खे नरक में वञण वारो सम्झ। जेको ज्ञानी माण्हू मुंहिंजी भक्ति सचे मन सां करे थो तंहिंखे धनवान ऐं जंहिंखे संतोष न हुजे तंहिंखे दरिद्र सम्झणु घुरिजे। जेको मूर्ख माण्हूअ खे उपदेश ॾिए उन जे भवसागर पार लंघण जो सोच रखे थो तंहिंखे दाता सम्झ। जो माण्हू पंहिंजे मन ऐं इंद्रियनि खे न जीते उन्हनि जे वस रहे थो तंहिंखे शूम सम्झणु घुरिजे। हे उद्धव, जा ॻाल्हि तो मूं खां पुछी तंहिंजो जवाबु मूं तोखे ॾिनो। जेको मुंहिंजो वचन सचो मञी उन मूजिबि हलत कंदो तंहिं वास्ते हिन लोक अथवा परलोक ॿिन्ही हंधि चङाई थींदी। सभई चओ जय श्री कृष्णा। श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 11हें स्कंद जो अध्याय 19 संपूर्ण थियो। अगरि तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चओ जय सिया राम। राधे राधे।